नासरीन पंहिंजनि ॾुखनि खे सीने में लिकाए ॿियनि जे चहिरनि ते मुर्कूं विखेरींदड़ कादिर बख्श मिठू बीमारी विघे बिस्तरे भीड़ो थी वियो आहे। कादिर बख्श मिठू सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह समेत सिंध हुकूमत खां इलाज कराइण लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू सां मेहरान टीवी कोठड़ी जे रिपोर्टर नवीद पंवर ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन हिन वक्त असां मौजूद आहियूं मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू वटि जेको पाण जा दर्द लिकाए ऐं दुनिया खे खिलाईंदो रहियो आहे। हिन वक्त हू पाण बीमारी सबबि बिस्तरे भेड़ो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिनखे छा कहिड़ी बीमारी आहे ऐं हिनखे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं दरकार आहिनि। मूंखे शुगर थी पई आहे। केतिरे अरसे खां शुगर थी पई? शुगर आहे पर शुगर वधी वई। पोइ वरी पेर में ज़ख़म थी पई। ज़ख़म थी पियो सो 2 महीना खां वधीक थी विया आहिनि। रोज़ सुबुह साण पटी कराईंदो आहियां। हीअ पंहिंजो बेलावल मेडिकल अस्पताल तेलका अस्पताल उतां ई पंहिंजो इलाज कराईंदो आहियां। उन डॉक्टर वीचारा जेके MS ॿिया डॉक्टर नर्सूं कंपाउंडर जेके मुंहिंजो पटी कंदा अलाह से हुनखे ख़ुशि रखे। रोज़ पटी कराईंदो आहियां ऐं पंहिंजो जेका मूंखे तकलीफ़ मुंहिंजी दिलि थी ॼाणे आहे न, अलाह शफ़ा ॾींदो, अलाह वॾो आहे। हाणे कंहिं माण्हू मूंसां मिलंदा यार छा पोड़ो थी वियो आहीं छा? मुंहिंजो चयो दरिया ई सुकियो वञे इंसान छा आहे यार, छा थियो अथई? मुंहिंजो कुझु कोन्हे, ठीकु ठाक आहे न। माण्हू छो ॿुधाए थो कोन बीमार आहियां? जेका तकलीफ़ आहे मूंखे आहे न, अलाह साईं वॾो बेपरवाह बादशाह कुल जहान जो मालिक हू शफ़ा ॾींदो। असीं त गुनाहगार अबदर बंदा आहियूं, शफ़ा ॾींदो। ऐं मुंहिंजी इहा दुआ आहे अल्लाह साईं बीमारी तो ॾिनी त हेॾियूं तकलीफ़ूं तो ॾिनियूं त लाहिण वारो। मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त कल्चर डिपार्टमेंट जा शुक्रगुज़ार आहियां सरदार शाह साईं, जंहिं मूंखे शहालती विवाद ॾिनो, असांखे लंडन वठी वियो घुमाए। इहो गुज़ारिश तव्हां ॿियनि फनकारनि जी मदद करियो था, इलाज जी कई तव्हां मदद, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हिकिड़ो ग़रीब हिकिड़ो माज़ूर फनकार आहियां, मुंहिंजी मदद कंदाऊं त अलाह मूंखे सदा ख़ुशि रखंदो। मुंहिंजी का कावड़ कान्हे न को का अहिड़ी हिकिड़े अर्ज़ु ग़रीब माण्हू थी, ग़रीब फनकार थी हिकिड़ो अर्ज़ु आहे त भलाई कंदो, अलाह तव्हांजो भलो कंदो। अलाह कादिर बख्श मिठू मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। हिन जो इहो ई चवणु आहे त हिन वक़्तु शुगर जी बीमारी सबबि बिस्तरे ते भेड़ो आहियां। कुझु ज़ख़म थिया आहिनि जंहिंजे करे उहे शुगर जे करे ज़ख़म छॾीनि कोन था। मुख़्तलिफ़ पंहिंजे वसार मुख़्तलिफ़ अस्पतालुनि मां इलाज करायां पियो, पर शुगर जो इलाज तमामु महांगो हुजणु करे पाण कराए कोन थो सघां। हिन इहो ई मुतालबो कयो आहे त सकाफ़त खाते वारो वज़ीर अॻु बि मूं ते महिरबानी रहियो आहे। हाणे हुनखे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजो इलाज कराए मूंखे सिहतयाब थियण में मदद करे। कैमरामैन वलीद शोरो सां गॾु नवीद पंवर, मेहरान TV कोटड़ी।